वो हर माण्हू सां मिलण जो टाइम न आहे हूंदो मिस्टर। बाय द वे, वो ही माफ़ कजो सोहराब साहब, तव्हांजो शेड्यूल डिस्टर्ब कयोसीं। बाय द वे, मूंखे जमाल चवंदा आहिनि, SSP जमाल। सुल्तान तव्हां सां ज़िक्र कयो हूंदो। SSP साहब, मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो? उहो बि मुंहिंजी तव्हांजे DIG सां ॻाल्हि ॿोल थी वई आहे। बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो हूंदो, पर मूं वटि हे कुझु केसिस मथां खां आयल आहिनि जंहिंजी मां सिधी इन्वेस्टिगेशन कयां पियो, ऐं जंहिं ते मूंखे तव्हांजे ताउन जी ज़रूरत आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी न। छाजी इन्वेस्टिगेशन? ऐं हिननि मामलनि मां मुंहिंजो छा वञे? शायदि सिधी रीति तव्हांजो वास्तो न बि हुजे, पर तव्हांजे पासे जे कुझु पेरा खॼी अचनि था, ऐं इन जे करे तव्हां इन्वेस्टिगेशन जे दायरे में अचो था, ऐं इन बारे में तव्हां खां पुछा गुछा करणी पवंदी। सोहराब साहब, सुल्तान खां बि पुछियो वियो हो कि तव्हांजी कंपनी जो IT हेड मिसिंग आहे। संदसि फैमिलीअ पारां कंप्लेन बि कई वई आहे, पर तव्हांजी कंपनीअ पारां को बि मौक़िफ़ साम्हूं न आया आहियो। लुक मिस्टर, तूं शायदि मूंखे इन कंपनी जो HR या एडमिन हेड तो सम्झी, जेको इन नंढनि मामलनि खे ॾिसंदो आहे। बिल्कुलु बि न, पर बीइंग अ कंपनी ऑनर तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त तव्हां पंहिंजे एम्प्लॉइज़ जी इंफॉर्मेशन रखो, ऐं हे त दौरान ड्यूटी गुम थियो हुयो न। मिस्टर जमाल, अहिड़ा त काफ़ी केसिस हूंदा ऐं तव्हां उहे हल बि कया हूंदा। अहिड़ी कंप्लेंट्स त काफ़ी फैमिलीज़ जी हूंदियूं। माना तव्हां पंहिंजे मुलाज़िम जे गुम थियण खे ऑन कयो पिया। ॾिस मिस्टर, मूं वटि एतिरो फुज़ूल टाइम कोन्हे जो मां तुंहिंजे अहिड़नि फुज़ूल सवालनि जो जवाबु ॾियां। हिन जे लाइ मुंहिंजी कंपनी जी फर्म तोसां ॻाल्हाए वठंदी। सोहराब साहब, तव्हांजे मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे अम्ब्रेला हेठि कुझु गैर क़ानूनी एक्टिविटीज़ बि रहियूं आहिनि। छा हुन बाबति बि तव्हांजी एडमिन खे ई ख़बर हूंदी या का लॉ फर्म ॻाल्हाईंदी? SSP साहब, तव्हां सरकार जा मुलाज़िम आहियो या मुझे के ज़ाती मुखालिफ़ जा? मुलाज़िम त असां सरकार जा आहियूं सोहराब साहब, पर कोशिशि कयूं पिया त तव्हांजी ज़ात ऐं मुखालिफ़त खे बि जाचे ॾिसूं। जाचियो, बिल्कुलु जाचियो। कंहिं रोकियो अथव? वञी जाचियो, को हिते बीठा छा था कयो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।